बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ़्तगू अल अक़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई, जंहिंजे 40 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजी गुफ़्तगू मआद में हली रही हुई। मआद जो हुजणु ज़रूरी आहे, जंहिंखे असां अदिल्ला सां साबित कयोसीं ऐं मआद जी कैफ़ियत बयानु कईसीं। हाणे हिन जॻह ते हिकिड़ो सुवालु पैदा थो थिए त मआद यानी यौम क़यामत जेको ॾींहुं ईंदो, उहो हिकु मुक़ररु ॾींहुं आहे। उन खां पहिरीं जेके अमवात थियनि था, जेके इंसान हिन दुनिया तां हलिया था वञनि, जेके जिन्हनि खे मौत अचे थी पहिरीं, यानी हज़रत आदम जे दौर खां वठी हिन दौर ताईं, उन्हनि जो छा थींदो? उहे किथे रहंदा? उन्हनि जे लाइ रवायत में इहो आहे त हिकु आलम बरज़ख आहे, जंहिं आलम बरज़ख में हू पंहिंजो सफ़र तय करे रहिया आहिनि। आलम बरज़ख के ॿी रवायतनि जी रोशनी में अगरि ॾिठो वञे त उन जूं मुताबिक़ सूरतूं बयानु कयूं आहिनि, जंहिंमां यानी जेके सुठा माण्हू आहिनि, जेके तमामु नेक अमल आहिनि, उन्हनि जी आल बरज़ख जेका आहे सुठे नमूने सां उनजी क़बर वसी ऐं कुशादा हूंदी ऐं उन्हनि खे का तकलीफ़ इन सफ़र बरज़ख में न हूंदी। ऐं जेके बुरा आहिनि त उन्हनि खे तकलीफ़ हूंदी, तमामु घणी तकलीफ़ सां, अज़ाब सां इहो सफ़र तय कंदा। ऐं बाक़ी जेके कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके नॉर्मल आहिनि, विचोले तबिके जा, जिन्हनि जे लाइ बाद रवायतनि में इहो बि आयो आहे त उन्हनि जो बरज़ख, आलम बरज़ख निंड जीअं गुज़री वेंदो, यानी उन्हनि खे न सुठाई महसूसु थींदी, न ई उन्हनि खे को अज़ाब महसूसु थींदो। असां हाणे अॼु गुफ़्तगू करूं था अलामत क़यामत, क़यामत जूं अलामतूं, मआद जूं जेके निशानियूं आहिनि, कहिड़नि निशानियुनि मां मालूम थींदो त हाणे क़यामत क़रीब आहे। उन में उलमा ॿिनि क़िस्मनि जूं निशानियूं बयानु कयूं आहिनि। हिकिड़ियूं उहे आहिनि जेके हतमी आहिनि, हतमी निशानियूं, जिन्हनि खां पोइ यानी क़यामत जो वजूद ज़रूरी आहे। रवायत जी रोशनी में उन्हनि में जेको लिखियलु आहे, फितने दजाल, याजूज माजूज जो ख़ुरूज, आसमान ते वाज़े धुएं जो निकिरणु, हज़रत ईसा जो अचणु, या दाबतुल अर्ज़ जो अचणु, उन नफ़्स ज़किया जो रुकन ऐं मकान जे दरमियान क़तल थियणु, जिन्हनि खे उलमा हतमी निशानियुनि सां ज़िक्र कयो आहे। ऐं उन खां अलावा बाक़ी आहिनि ग़ैर हतमी निशानियूं। ग़ैर हतमी निशानियुनि में काफ़ी सारियूं निशानियूं आहिनि, जिन्हनि में अहिड़ियूं निशानियूं बयानु थियल आहिनि, यानी फितने जो वधणु, नफ़्सा नफ़्सी जो दौरु, औरतुनि जो वधीक थी वञणु, ऐं इंसाननि जो दीन खां हटिजी वञणु, दीन फ़क़ति ज़बानुनि ताईं महदूद रहणु वग़ैरह वग़ैरह, जेके ज़ाहिरनि हिन दौर में, हिन दौर जी तरफ़ इशारो आहे। अगरि जे क़यामत जूं निशानियूं जेके उलमा ग़ैर हतमी निशानियुनि सां ज़िक्र कनि था। क़यामत जी सूरत छा हूंदी? क़यामत खां पहिरीं रवायतनि में इहो आहे त इसराफ़ील सूर फूकींदो। सूर 2 मरतबा फूकियो वेंदो। हिकु मरतबा सूर फूकियो वेंदो त तमामु मख़लूक़ात जेके बि ज़िंदा आहिनि, उन्हनि सभिनी खे मौत अची वेंदी, यानी का शइ ज़िंदा बाक़ी न रहंदी, छो जो क़ुरान जो फ़ैसिलो आहे, कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स खे मौत जो मज़ो चखणो आहे। ऐं जेके उन ई वक़्तु ज़िंदा हूंदा, वक़्तु यानी क़यामत जे वक़्त खां कुझु वक़्तु पहिरीं उन्हनि खे मौत ईंदी। उन खां पोइ 2 मरतबा जेको सूर फूकियो वेंदो, उन्हनि में तमामु इंसानात जा जेके बि क़यामत यानी हिसाब किताब ॾियण वारा, उन्हनि सभिनी खे उथारियो वेंदो ऐं उनखे पंहिंजे जिस्म ऐं रूह सां गॾु उथारियो वेंदो। उन ई वक़्तु जेके माण्हू क़बरनि में हूंदा, उन्हनि जो यानी ज़मीन में ज़िलज़िलो ईंदो, क़बरूं फाटंदियूं ऐं सभु माण्हू ज़िंदा थी वेंदा। हज़रत आदम जे दौर खां वठी आख़िरी दौर ताईं जेके बि इंसान आहिनि, उन्हनि सभिनी खे ज़िंदा कयो वेंदा। इंशाअल्लाह इन ई सां गॾु असांजे अल अक़ीदतुल इस्लामिया जी गुफ़्तगू पूरी थी। इंशाअल्लाह अॻे नयनि मौज़ूअनि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम।